दादा रमजान तो पंहिंजी न्याणी जे संग ॾियण में ॾाढी तकड़ कई। आसुर ॾाढी तकड़ कई। थोरो न सब्र करिया मूं जहिड़ो को रिश्तो मिली वञे या बाक़ी हिन ममड़े के। अरे छा चई? मां ममड़ो आहियां? मां मिसाल तो ॾियां, मिसाल। तकड़ न कर, तकड़ न कर। पहिरियां मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, न त बचल खां वधीक तूं पेस्तो नहीं हिते जो हिते ॾींदो साईं। गुडो बाबा इन्हनि मूंसां ज़ुल्म कयो। जाबिर मथे ते बंदूक रखी अची ज़ोरी निकाह कयो। वॾो मूंसां ज़ुल्म थियो। या त मूंखे बि ख़बर आहे जाबिर वॾो ज़ालिम आहे। हाणे त मोचे पोयां हथ धोई पियो आहे। चए थो त राणीअ तुंहिंजी तलाक कराईंदुसि। हथा बंदूक खयो मूंखे गुल ईंदो थो वठे राणीअ जी तलाक जे लाइ। मूंखे गुल थो वठे? हा हा मां सच थो चवां। त काॾे पियो वञे? अञा तो जाबिर खे ॿुधायांसि हिते वेठो आहे। जेकॾहिं तलाक थी वञे न त तकड़ न कजांइ, तकड़ न कजांइ। सोचजांइ थोरो मुंहिंजे बारे में सोचजांइ, थोरो सोचजांइ। सोचींदुसि पुट सोचींदुसि। त हाणे राणी खे घुटो ॾेई मारे छॾियां। कमाल तो करी चाचा, कमाल तो करी। जेकॾहिं राणी जो रिश्तो मूंसां थी वियो न त पूरी देर घर ते अची ईंदो ठहे। दुआ कजां वचन रोटी ते। हा चई वियो निभागो। चयो त ही हिते वेठो आहे। मां जाबिर खे ॿाहिरि वञी ॿुधायां। जाबिर खे असां लाइ अॻे ई मुसीबतूं घड़ियूं। बेहतर हीअ मुसीबत अॼु खीचे में पई आहे। हले भेरा मां पहिरियों शुक्र जो जान सकी। जाबिर खान काॾे पिया वञो? अरुण मां मोलू वारनि ॾे वञा। शरीफ ऐं शेर हथियार खणी तुंहिंजे ताड़ में बीठल आहिनि। मुंहिंजी सलाह वठ त न वञ। ख़बर आहे मूंखे हिन वक़्त निभागा होश में ई न हूंदा। जेकॾहिं साम्हूं आया न त मुंहुं ॾेई वठंदुसि। पर कहिड़ो लाचार आहे? पोइ चोरनि जे ख़ौफ़ खां मां घर में लिकी वेई न। तूं हली माल जी कर। मां मोलू वारनि हथी अचां थो। इत्तेफ़ाक़ सां हुननि जो को मरी पियो त फिल्म तव्हांजे गिची में पइजी वेंदी जाबिर खान। मूंखे ॾिसी हू भाटी मटाए वेंदा। एतिरी हिम्मत ई नथी अथनि कि मुंहिंजे मथां फायर कनि। छा पियो चए दीनू? दीनू भी बादशाह माण्हू उठ के सुईअ जे सोराख़ मां टपाइण जी कोशिश थो करे। चए थो त ॾींहं मां सां मीर मोहम्मद खे हिकु कयो। दीनू त पंहिंजी सहूलियत घुरे थो त सिपियाणी मां जान छॾायां। पर इहो कमु कोन थींदुसि। अम्मा जाने जेकॾहिं तव्हां अबे मीर मोहम्मद खे हिते घुराए रहा आहियो त थी सघे थो पंहिंजो पाण में ठही वञा। मां त सिपियाणी खे मुंहुं नथी ॾेई सघां। मथां इहो चेरियो अची हिते रहे इन सां केरु मुंहुं ॾींदो? तुंहिंजी हिम्मत मां कंदुसि, तुंहिंजी हिम्मत तूं कर। हिम्मत बि चऊं था त कोशिश कर। मां सां त हिता घुराए। अम्मा अकेलो ते कोन छॾी। वो मासीअ खे बि हिते ई था घुरायूं छा आहे? सिपियाणी जी हिक नज़र सां अम्मा अलाए केतिरो वक़्तु निकिरी वेंदी। हुनखे वापसि केरु वठी ईंदो? अहिड़ी ज़िंदगी गुज़ारण खां बहितर आहे त ॿिन्ही जे विच में तलाक थी वञे। दीनू खबरदार जो पंहिंजी ज़बान मां वरी इहो लफ़्ज़ कढियो अचे। खबरदार।
मां पंहिंजी भेण खे पंहिंजे हथनि सां खुटो ॾियण त पसंदि कंदुसि, पर पंहिंजी भेण ऐं मासाद जे विच में तलाक हरगिज़ बर्दाश्त न कंदुसि। मां त सोचियो वेठी हुयमि ही तलाक वारी ॻाल्हि अदा सां कयां, पर अल्लाह साईं जो शुक्र आहे जो मां न कयमि। न त अदा त गोली हण में देर न करे हा। तू वञी घर जो कमकार कर, मां राणी सां कचहरी कयां। हाँ वञा थी पर अदा अॼु ई थाप न कजां। राणी तूं वधे जी ॻाल्हि दिलि में न कजां। राणी मूं खबर ॿुधी आहे त मेरा बसा तुझी तलाक थी थिए। इहा ख़बर त मूं बि ॿुधी आहे, पर तलाक किथे थी थिए? तलाक थी वेंदी। तलाक कोन थींदी। मेरा मन ते मरी वेंदो, पर तलाक कोन थींदो। मिसाल हिकिड़ो, मिसाल जेकॾहिं तुझी तलाक थी वञे त पोइ मां मिठाई विराईंदसि। मिठाई त मूं पासी आहे, उहा त मां विराईंदुसि। तूं अञा ॿियो कुझु सोच, ॿियो कुझु। जेकॾहिं तलाक थी वञे त पोइ त मां ॾाढी ख़ुशि थींदसि। हल वरी बि साॻी ॻाल्हि, ॿियो कुझु सोच। ॿियो छा सोचां? तुंहिंजी नियत में आहे छा कुझु? न, मुंहिंजी नियत बिल्कुलु साफ़ आहे। कसम सां सफ़ा खीर वांगुरु आची हुजरी आहे। बस तूं रुगो अञा ॿियो कुझु सोच। तूं ॿुधाए त मां छा सोचां? इहो ॿुधाईंदे मूंखे शर्म थो थिए। जेको ॿुधाइणो अथई ॿुधाए, न त मां वञां थी। कन और ते कर ॿुधाए। ओ भला मूंसां शादी कीअं? छा? तूं मूंखे चई थो त मां तोसां शादी कयां? बी अॼु तुंहिंजी खल थी लारायां। रुगो चाचे जाबिर खे अचण दे। राणी साजे वास्ते जाबिर के अब ॿुधाईंदा हिकिड़ी पूरी में हुई, उहा बि टेंट में ॾेई छॾीसीं। हाणे ॿी में चिता आणियूं जो काए ॾियूंसि। चांद पचाए हिते पहुतो आहियां। हाणे हिते चाचा जाबिर बंदूक खणी कढंदो। पोइ वाइदो कर मूंसां त अॻिते अहिड़ी ॻाल्हि न कंदे। आए तो पर थोरो मुझे बारे में थोरो सोचजांइ। थोरो सोचजां। घोट तो दे ये चंबो आयो मां। अलाए जे जो छोकिरिन के शादी जो चवंदो आहे त चिड़ी पींदियूं आहिनि। जागे तो त बच्चन शादी कोन थींदी। कुआरो ई बच्चन मरी वेंदो। पाण खे सियाणो था सम्झनि, जासूसी था कनि मुंहिंजी, जीअं सालू ताईं पहुची सघूं। पर शायदि इन्हनि खे इहा ख़बर न आहे त मां इन्हनि जो पीउ आहियां। पीउ
मां अॼु कोन थो अचां चौरा मुंहिंजी जासूसी अॼु सालू खे खूब महिमानी ॾियो सुभाणे मोटरसाइकिल खाए अचां पोइ हलंदासीं ठीकु आहे मां हाणे ॿियो रोक कयां थो ये तो बे पासे जो रुख तो करे ध्यान ॾीस शरीफ़ हाँ वो आलू सुना शरीफ़ चाचा खे असांजी ख़बर पइजी वई आहे हाणे उहो रुख न रखंदो मथां असांखे ख़बर पइजी वञे हाँ वञे त मोलू वारनि जे ॻोठ तरफ़ मोलू वारनि जे ॻोठ बराबरि वञे पियो उतां मानी टिकी खाई ॾींहुं लाड़े पोइ मोटंदो शरीफ़ असांखे अदा सालूअ जी ख़बर वाधल खां पइजी वेंदी नऊं सवा ताला जे घर था न शरीफ़ वाधल हथ अची वेंदो काॾे वेंदो ॾिसूं त इहो कितड़ असां खां भॼे काॾे थो तूं अच मूंसां छा थियो अथई ॿुधा मूंखे इहो पुछ त छा न आहे थियो चइबो त तो या हितां वञण जे लाइ कुझु बि न आहे सोचो तूं पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां इहो कढी छॾ त को मां हितां भॼी वेंदुसि घणा ई मूं तव्हांजा ज़ुल्म बर्दाश्त कया पर हाणे न बहादुर हाणे न त पोइ छा कंदे अरे तुंहिंजी हैसियत छा आहे असांजे साम्हूं हा मारी दे हा मारी दे हा खण थोड़ा बस बहादुर बस वधीक मूंखे मजबूर न कर मूंखे होश मां न कढ न त मां हथियार खणण में देर न कंदुसि अल्लाह खैर करे छोरे तुंहिंजे मथां हथ खयो आहे शुक्र कर जो गोली न हलाई अथई गोली हलाइण में चिकड़ थो खपे जेको पिस्तौल कढी हणंदो उनखे बाहा खपनि अदा छोरो होश विञाई वेठो आहे कंहिं वक़्तु कुझु बि करे सघे थो छोरे खे एतिरी मोहलत ॾींदासीं वो ठन के जोरा बाबा और मुराद जी छा मचाल आहे अमा यो कच्चो पक्को चाहे जो को बुलाए दे हणा सबूत में मुझी जान छुटे न मां कच्ची पक्की नया पियो कड़कपति पियो या घणो बड़काइस एती कई मां चाचे सां कचहरी तो कया अदा भले करे आए वे भले कचहरी कयूं वे मां वांदी कोने आ कचहरी करणी अथई ते हे असां जो तोतो बैठो थई इन सां वेही बोल फिट कर बाकी मुखे घर जो घणो कम बाड़ी तोड़ी तू जो गुडण मुखे तोतो थी जवे मां चवां त मुखे तोड़ी न चयो मुखे तोड़ी बोए मुखे तू तोतो छो चयो यार चाचा कुछ अकुल का कम वठो मेहमान घर में बैठो आ तवा बिड़न में पूरा आयो किते मुके भजाइण जे चक्कर में त नयो तोखे भजाइण चक्कर में ना है नी इन जो नी रात इहो ही गलहण आहे मु चयो त बचल का वधीक बेस्तो केर भी कोने और हिते त सही बाजारू परियो पियो न हल सही हल छा चयो मु कुछ बनाए चयो मुके यो बुधा त छोकरी जो किते रिश्तो कयो थई रिश्तो किथे भी कया न कया इन में तुझो छा मुंहिंजो कुछ भी न वञे पर मां तो चवां त कर न कजाए रिश्तो सोची समझी कजाए हा सोचे समझी पोए कदुसि पर थोरो मुझे बारे में सोच जाए हाँ छा सोचा तुझे बारे में
ये थोरो थोरो मता को सुठो रिश्तो हथ न चई पोइ थोरो सोचना अॻ में न इहो चुनी छा पियो मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में न आई थोरो कनोर देकर समझाए ठीक है पोइ समझाईंदुसि पंहिंजे बि अरे बस कर हाणे या थाप न कर हणी जूता कढाए न कर का बाहर फज़ीलत सां ॻाल्हाए बुढ़ा फज़ीलत सां ॻाल्हाए बचल खां वधीक तूं पेस्तो न हूंदे जेकॾहिं मूं गंद किचरे वारी बोरी जो मुंहुं खोलियो न त गंद थींदो बस हाणे बस चाय पी निकिर बाहर पहिरियों मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो जेकॾहिं मां ॾोही निकिरां न त पोइ भले तव्हां मुंहिंजी खल लाहे छॾिजो मां तव्हांखे कुझु कोन चवंदुसि बक छा बकणो अथई कावड़ छो थो करी यार वे हो त थधे दिमाग़ सां ही ॻाल्हियूं था कयूं जेकॾहिं ॻाल्हियुनि जे ज़रिए ठही था वञो त पोइ विढ़ण जी कहिड़ी ज़रूरत आहे कीअं ॾिना मां सच पियो चवां न हा ना विढ़ंदा कुता आहिनि इहा ई ॻाल्हि त मां तव्हांखे सम्झाइण पियो चाहियां त कहिड़ा असांजा खून थियल आहिनि खून त न आहिनि थियल पर जेका तव्हां मुंहिंजी खल लाथी आहे तव्हांखे छॾे ॾियूं उनजी त मां तव्हां खां माफ़ी घुरी न हेॾे ॾिस यार पहिरें जो पवाए हाणे त झेड़ो ख़तम न खाम का विड़ी पुछड़ा थिया आहियो तूं असांखे मुझाए पियो दादा कुझु अकुल खां कमु वठो मूंखे रुॻो एतिरो ॿुधाए त तव्हांजी असांजी दुश्मनी कहिड़ी आहे तव्हां असांखे बथी खणी वञी बेइज़त कयो हा ॿुधाए इन लाइ त तव्हां खां माफ़ी थो घुरां ग़लती त इंसान खां थी वेंदी आहे पोइ ग़लतीअ जी छा हूंदी आहे माफ़ी त तव्हां खां घुरां थो बिना तूं ॿुधाए हा यार इहा ॻाल्हि आहे न इहा ॻाल्हि पोइ छो पाण में विढ़ूं अॼु आयो पुछड़ा थियूं छॾियो पछरीअ खे वञी तास वठी अचो त हिते वेही खेॾूं था इन्हनि असांजी एॾी बेइज़ती कई आहे ऐं असां इन्हनि खे छॾे ॾियूं इन लाइ यार मां तव्हां खां माफ़ी थो घुरां जहिड़ो ख़तम इधो हे हथ थो ॿुधाव अञा मुंहं ते टांकी मलियाए छा बस कर बात बंद कर अरे त फसरी कोर माण्हू आहे हे त तव्हांजे खीचे में जहिड़ा विझाईंदो वॾी फिल्म आहे को दुश्मनी शुरू त तव्हां कई आहे न तूं त माफ़ी घुरी थो पर शेर ऐं शरीफ़ अता वारनि जो ज़िमो मां थो खणा तव्हांजे दर ते हली अचे तव्हांजे पेरनि ते हथ रखंदा थोरो सोचो यार दुश्मनीअ में छा रखियो आहे हेॾो तव्हां परेशान हेॾो असां परेशान न ज़मीन जो कमुकार करे सघूं तव्हां बि ख़ौफ़ में त असां बि ख़ौफ़ में इन खां सुठो आहे त पाण में ठाव करे छॾियूं कीअं ॾिना मां कम जी ॻाल्हि कई न दुश्मनीअ में केॾी परेशानी आहे हलो हलो सही तो ॻाल्हि करे दुश्मनी में कुझु कोन्हे न तूं छा थो सम्झी शेर ऐं शरीफ़ माफ़ी वठण जे लाइ असांजे दर ते हलींदा अड़ो इहो मुंहिंजो ज़िमो आहे ज़िमो ख़ुदा जो कसम आहे मां अता वारनि खे चवां ऐं हो जवाब ॾियनि सवाल ई पैदा नथो थिए कसम खणी थो चवांव सॼे ॻोठ जे साम्हूं अता वारा तव्हां खां माफ़ी वठंदा इहो तव्हां सां वाइदो थो कयां हाणे हिन जा कयो ॾिना तव्हां वफ़ाक़त मिट माइट घुराए वियो मां अता वारनि खे वठी थो अचां तव्हां खां माफ़ी था वठो पोइ त जहिड़ो ख़तम वञो तूं बि वञीसि गॾु बख़्शू अरे यार छा पियो सोची मोलू छा रखियो आहे दुश्मनीअ में असां तव्हांखे हर ॾंड ॾोह भरे ॾींदासीं ऐं तव्हांजे तॾे ते अची तव्हां खां माफ़ी बि घुरूं था इन खां वधीक बि तव्हांजी कहिड़ी इज़त थींदी ॿुधाए था त सॼे ॻोठ जे साम्हूं तव्हांजे तॾे ते अची तव्हां खां माफ़ी घुरूं इहा तव्हांजी घटि इज़त थींदी ठीकु आहे हाणे तव्हां बि जल्दी हली तयारी कयो त मां अता वारनि खे वठी थो अचां हलो हलो तयारी कयो हली हलो हलो हाय अंदाज़न कहिड़े टाइम ते ईंदो माफ़ी वठण असां ईंदासीं तव्हां खां माफ़ी वठण
ॿुधा न कम्मा 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 कहिड़ो कमु आहे ते ॿुधा मूंखे कमु करिणो आहे कम के छॾ ॿाहिरनि खां वधीक कम्मा अच कम्मा अच ओमी कम्मा एॾे वेर हेठि छो थो वहीं ओके छॾ तूं ॻाल्हि ॿुध माने वासी साबा जे घर वियो हुअसि उनखां मूं हवाले पढ़ता जब छोकिरी जे नाले चवा पियो न तमे पई वो हरिजी वई अजी मूं समझो त ओट जूं सभु छोकिरियूं हरिजी वियूं ऐं मां दिल हारे वेठसि पर अॼु दिल खे टेक अची वई आहे मुंहिंजी दिल बाग बहार थी वई आहे अदा इहो अल्लाह जो शुक्र आहे जो तुंहिंजी दिल खे ख़ुशी त मिली न पर पूरी ख़ुशी तॾहिं मिलंदी जॾहिं तूं असांजो कांटो फिट कराईंदीअ वरी इहा कई न थाप अजी तो ग़लति मक़सद कढियो आहे तॾहिं तोखे थाप पई लॻे कांटो फिट मुंहिंजो मक़सद शादी करां उनखां पहिरियां जो ये छोकिरियूं परणिजी वञनि ऐं बचल कुआरो रहिजी वञे मुंहिंजो कांटो फिट करां न इहा छोकिरी आहे कहिड़ी मूंखे बि ख़बर पए उतां रिश्तो थींदो जा न या चाचे हेराब वारी छोकिरी भले तौबा कर कयम घिसी कर घिसी कयम यार मुंह में जो नालो कर दी ना तो ये कट पड़े छड़ी से जाने उठी अबो बचल परबो अले कोरो अदा मुमल जे रिश्ते जे करे त बंदूक सिधियूं आन ए तू मुमल जे रिश्ते जी गाल कंदे चाचो बंदूक खणी छड़ींदी हुई अदी चलेकने मुमल का मुझो कांटो इते नतो ये तो बचल सीता परबो मुमल के तू विसारे चल तुझी सलाह वठ त हुता तुजो रिश्तो पक्को आ आदि वो देख कमलाए तेर आलाए ए न सलाह बचल वोट ये आई और वटी कर अजो वने ये पवे बाबा के खबर पूरी में अजाई कान वई तुम सवाई तो कर त पीर मुमल जो नालो ने घर में न वठंदे कयम पक्को वायदो कयम मुमल जो नालो न वठ खखर में भीतर न हण वनी सापा जो पासो वठ मिसाल बुधा मिसाल केड़ियो वेठलाए ने अल्लण जी छोरी वाहिदू जी ऐं कमाल जी छोरी वेठियूं न एनन में भला सुठी केड़ी आ सुठे में तुंजो केड़ो कमा तोखे त शादी करणी आ न